सुञाण पंहिंजे उम्मतन खे हथनि सां प्यारींदो आबे कौसर अहिड़े हबीब तां थिया मघोर अहिड़े हबीब तां थिया जो हौज़े कौसर ते सभु गॾींदो जिते न साथी को साथ ॾींदो उते पोइ शाफ़ियो हुज़ूर थींदो अबो अम्मा भी न साथ ॾींदा बचा बि तिन खां परे थी वेंदा मगर असां खां मिठो मोहम्मद मगर असां खां मिठो मोहम्मद परे न थींदो परे न वेंदो ख़ुदा जो महबूब ख़ल्क़ सभ लाइ ख़ुदा अॻियां वेंदो सजदे में पिणे हिसाब जल्दी पुजारी थींदो हिसाब जल्दी पुजारी थींदो शफ़ा हबीबनि जी रब मञींदो हिसाब जल्दी पुजारी थींदो शफ़ा हबीबनि जी रब मञींदो ज़मीन हूंदी ततल समूरी पघर में माण्हू जिते पिया ॿुॾंदा ख़ुदा खां जन्नत वठी ॾियण लाइ उते असांजो हबीब ईंदो जिते न साथी को साथ ॾींदो उते पोइ शाफ़ियो हुज़ूर थींदो असां में आहिनि गुनाह के ख़ुदा खां माफ़ी वठी सो ॾींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह आइशा जे हक़ में भी दुआ करो असां जे हक़ में भी सही इंशाअल्लाह सुञाण पंहिंजे उम्मतन खे हथनि सां प्यारींदो आबे कौसर अहिड़े हबीब तां थिया मघोर अहिड़े हबीब तां थिया जो हौज़े कौसर ते सभु गॾींदो जिते न साथी को साथ ॾींदो उते पोइ शाफ़ियो हुज़ूर थींदो अबो अम्मा भी न साथ ॾींदा बचा बि तिन खां परे थी वेंदा मगर असां खां मिठो मोहम्मद मगर असां खां मिठो मोहम्मद परे न थींदो परे न वेंदो ख़ुदा जो महबूब ख़ल्क़ सभ लाइ ख़ुदा अॻियां वेंदो सजदे में पिणे हिसाब जल्दी पुजारी थींदो हिसाब जल्दी पुजारी थींदो शफ़ा हबीबनि जी रब मञींदो हिसाब जल्दी पुजारी थींदो शफ़ा हबीबनि जी रब मञींदो ज़मीन हूंदी ततल समूरी पघर में माण्हू जिते पिया ॿुॾंदा ख़ुदा खां जन्नत वठी ॾियण लाइ उते असांजो हबीब ईंदो जिते न साथी को साथ ॾींदो उते पोइ शाफ़ियो हुज़ूर थींदो असां में आहिनि गुनाह के ख़ुदा खां माफ़ी वठी सो ॾींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह आइशा जे हक़ में भी दुआ करो असां जे हक़ में भी सही इंशाअल्लाह